नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां विशाल सुमरो आया संझा सैयद शामिल कंदासीं हेडलाइंस। क़ौमी असेंबली जे बजट इजलास में बिलावल भुट्टो ज़रदारी जी परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जे किरदार ते सख़्त तनक़ीद। चवे थो त परॾेही वज़ीर खे नंढपण खां सुञाणा थो, हू त अॻिली बारी फिर ज़रदारी जा नारा हणंदो हो ऐं चवंदो हो त वज़ीर आज़म गिलानी खे हटाए मूंखे वज़ीर आज़म बणायो। ऐवान खे नामुनासिब तरह हलाए पियो वञे। दुनिया ॾिठो त शहबाज़ शरीफ़ ते हमले जी कोशिशि कई वई। परॾेही वज़ीर पंहिंजी हुकूमत लाइ ख़तरो बणिजण वारो आहे। ऐवान खे रूल्स मुताबिक़ हलाए वञे। ॾिसां थो त इमरान ख़ान कीअं थो तकरीर करे। बिलावल भुट्टो जी तकरीर ते शाह महमूद कुरैशी जो सख़्त रद अमल। चए थो बिलावल ऐं संदसि वालिद खे चङी रीति सुञाणा थो। बिलावल ॿियनि खे आईनो ॾेखारे थो पर पाण नथो ॾिसे। सिंध असेंबली में अपोज़िशन खे त ॻाल्हाइण ई नथो ॾिनो वञे। कहिड़े रूल्स जी ॻाल्हियूं पिया कयो। ख़्वाजा आसिफ़ चयो त ऐवान बहितर नमूने हलाइण हुकूमत जी ज़िमेवारी हूंदी आहे। स्पीकर साहब अवाम खे ॿुधायो त असीं पाण क़ानून साज़ी करण जी सलाहियत रखूं था। जेको चवां पियो सम्झी रहिया हूंदो, असांजो स्पेस वालारजी वियो आहे जंहिंमें असांजूं पंहिंजूं ग़लतियूं आहिनि। हुकूमत हर इदारे खे तबाह करे छॾियो आहे। पीटीआई नाकामी जो इल्ज़ाम माज़ी जी हुकूमतुनि ते लॻाए थी। हुकूमत 3 सालनि खां एहतसाब जो नाटक करे रही आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी बयान खे ॿाराणो सम्झां थो। नून लीग अॻवान एहसन इक़बाल जूं मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो बजट में ग़लतियुनि जी निशानी करण ऑपोज़िशन जो हक़ आहे। बजट पास थियण बाद पेट्रोल ऐं बिजली महांगी थींदी। तारीख़ में पहिरियों भेरो कंहिं हुकूमत बजट बाद एतिरा यूटर्न वरिता। सिंध असेंबली में अपोज़िशन इंतहाई नामुनासिब रवैयो रखियो। बजट पेश करण दौरान मुख़ालिफ़ धर गौर कयो। बजट ते 5 ॾींहं बहस थियणो हो। हुकूमती मेंबरनि अपोज़िशन मेंबरनि जी तकरीर में रुखनो न विधो। अपोज़िशन सिंध असेंबली जे तक़दुस खे पायमाल कयो। बजट पास थियण बाद अपोज़िशन हंगामो कयो। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत ॿाहिरां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं मीडिया सां ॻाल्हियूं। चई मुख़ालिफ़ धर सिक्योरिटी गार्डनि सां बि बदतमीज़ी कई। 28 जुलाई ते अदालत ॿीहर तलब कयो आहे। घोटकी के कचेवाड़ इलाके में पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुक़ाबलो। ॾोहारियुनि जी फायरिंग में अहलकार अब्दुर्रहमान वसीर शहीद, हिकु ज़ख़्मी। पुलिस ऐं हथियारबंदनि में मुक़ाबलो जारी। पुलिस मुक़ाबले में निशानो बणायल बख्तरबंद गाॾी नाकारा हुजण जो इंकशाफ। शहीद एहलकार अब्दुर्रहमान वसीर जी जनाज़े नमाज़ अदा कई वई। DIG सखर फिदा हुसैन मस्तोई ऐं SSP उमर तुफैल समेत वॾे अंग में ऑफिसरनि शिरकत कई। मुल्क में कोरोना वायरस फिगी वधीक 27 मरीज़ फोतुनि जो अंग वधी 22,281 थी वियो। 24 कलाकनि दौरान 979 नवां केस रिपोर्ट। मजमूई अंग 9,57,371 थी वियो। हेल ताईं 9,03,484 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतियाब थी चुका। कोरोना वबा जी हकारी शरह 2.32 सिकड़ो रही। कोयटा में ज़ियारत जे इलाइक़े मिना में फायरिंग ॿ ॼणा मारिजी विया। हिकु ज़ख़्मी, लाश अस्पताल मुंतक़िल। नवकोट जी हरिजन कॉलोनी मां राजा कोहली जो कोस घर में टंगियल लाश हथायो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। मोदी जी वेझो ॻोठ इज़त जी वांड में पुलिस जी चढ़ाई। 5 ॻोठाणा गिरफ़्तार, अणॼातल हंधि मुंतक़िल। पुलिस घर अंदरि बीठल 10 ढोर बि काहे वई। ॻोठाणनि जो पुलिस ख़िलाफ़ एहतजाज। पुलिस जो चवणु आहे त क़तल केस जे घुरिबल जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवाई कई आहे।
खान मानवे जो ख़ुश्क माइनर खे ॻोठ इमदाद अली ख़ुश्क वटां 10 फुट घारो पइजी वियो। घारे सबबि अंबनि ऐं लीमनि जे बाग़नि समेत 30 एकड़नि ते ॿधल फसल पाणी हेठि। इतला बावजूदि आपाशी अमलो घारे ॿाहिरि न पहुतो। जाम शोरो भरसाल लूणी कोसार इलाइक़े में M9 मोटरवे ते तेज़ रफ्तार ट्रॉलरिंग कार में टक्कर, हिकु ॼणो फौत, हिकु ॼणो ज़ख़्मी। सलमे सराई सोलंगी स्टावट चिंची रिक्शा ऐं कार में टक्कर, 7 ॼणा ज़ख़्मी में औरतूं ऐं मर्द ॿारड़ा शामिल।